रेडियो जो रोमांस रगुन में रू रू कंदे रूह खे राहत बख़्शे थो। हवा जी लहरुनि ते लूं लूं ठारींदड़ रेडियो तां जॾहिं बि सुरीला साज़ खड़की मधुर आवाज़ में आलापी थियनि था त ख़िज़ान में बि ख़याली खेत खिड़ी पवनि ऐं मीत मिली वञनि था। हर गीत जी गूंजार ॼण त माण्हू खे आफ़ाक़ी आवाज़ वांगुरु महसूसु थिए थी। रेडियो जंहिंजो सफ़र 1820 खां 2014 ताईं अची पहुतो आहे, उन रेडियो जी ख़बर खां राग ऐं दुनिया जी दिलचस्प मालूमात ताईं ॿुधंदड़ कन खड़ा करियो। कॾहिं ख़बरुनि ते छिरकी पवनि था त कॾहिं मालूमात ते ॾंदे आङुरियूं ॾियनि त वरी कॾहिं मूसीक़ी ते वाह वाह जा ढुक भरियो पाण ई पंहिंजा ढोल बणिजी ढुरकी पवनि था। It was an astonishing sound. For the first time ever, a voice was transmitted over a great distance without cables or wires. अॼु बि ॻोठनि जे झूपनि खां बनियुनि जे बननि ताईं, ओताकुनि खां ओतारनि झरजंग में धनारनि खां शहरी बाबुनि ऐं काले जी छोकिरियुनि जे कननि में बुर बुर कंदड़ रेडियो जे आवाज़नि सां तिल्समाती छिक वारो तिल्सम बरक़रार आहे। तोड़े जो जदीद दौर में रंगनि सां रंगियल टीवी स्क्रीन ते नज़र ईंदड़ मेकबी चेहरा ऐं संदन अदाऊं तोड़े हरणीअ मिसल छालूं अखियुनि जी आसीस लाइ आरसीअ वांगुरु नज़र अचनि था, पर पोइ बि रेडियो तां ॿुधंदड़ आवाज़नि जे ॿुधंदड़नि जो अंगु घटियो न आहे। पर असी वारे ॾहाके जीअं अॼु बि रेडियो ओतिरे ई शौक़ु ज़ौक़ ऐं रोज़ाना जे बुनियाद ते ॿुधो वञे थो ऐं रेडियो जे ॿुधंदड़ वटि पंहिंजे पसंदि जे प्रोग्राम जो वक़्तु महबूब जे ॾिनल मुलाक़ाती वक़्त वांगुरु ॿुधंदड़ यादि रखनि था, जंहिंमें रुगो मूसीक़ी जा प्रोग्राम ई न पर ख़ासि तौरु ख़बरूं वरी दिलचस्पी सां ॿुधियूं वञनि थियूं। ॻोठनि में ख़बरुनि ते तबसरा बि थियनि था ऐं सिंध जी ॿारहाड़ियुनि में BBC सेरेबियन ऐं वॉइस ऑफ जर्मनी रेडियो तां जॾहिं ख़बरूं अचनि थियूं त वॼंदड़ घिंड ओड़े पाड़े खां ॻोठनि जी गलियुनि ताईं माण्हू हिकु कन्या थी उका ॿुधनि था। सिंध जी ॿारहाड़ियुनि में जॾहिं अञा बिजली जी पहुच ऐं अख़बारी सहूलियतूं मुकमिल तौरु मुहैया न थियूं हुयूं, तॾहिं अकेलो ॾेह तोड़े परॾेह में हलंदड़ कार वहिंवार जी मालूमात जो अकेलो ज़रियो रेडियो ई हूंदो हो, जिथे ओताकुनि में माण्हू रेडियो वेही ॿुधंदा हुआ। MRD जी अज़ीम हलचल वारनि ॾिहाड़नि में पिणु रेडियो ई ख़ासि ज़रियो हो ऐं BBC सेरबीन या वॉइस ऑफ जर्मनी तां गूंजंदड़ आवाज़नि में ज़ियाई मार्शला मुतलिक़ माण्हू घर वेठे ॼाण हासिलु कंदा हुआ। अॻुवाणनि जी गिरफ़्तारियुनि खेनि लॻायल कोड़नि ऐं सियासी सरगर्मियुनि ते पाबंदियुनि जूं ख़बरूं पिणु रेडियो तां हासिलु थींदियूं हुयूं। फ़ोन ज़रिए कारकुननि खे मिलंदड़ अणपूरी मालूमात कंहिं बि रद्द अमल ॾेखारण लाइ असराइती न हुई, जंहिं करे रेडियो जी मालूमात ते ई घणो करे कारकुन मक़ामी अॻुवाणनि सां गॾिजी को तहरुक वठंदा हुआ। MRD खां अॻु जॾहिं ज़मीनुनि जो नीलाम बंदि कयो तहरीक सिंध मां हली हुई, तॾहिं पिणु तॾो के सदर अयूब ख़ान हारियुनि जी जदोजहद आॾो गोॾा टेकिया ऐं ज़मीनुनि जे नीलाम बंदि करण जो ऐलान रेडियो ताईं कयो हो। अहिड़े नमूने वन यूनिट वारे ज़माने में पिणु रेडियो ताईं मालूमात मुयसरु थींदी हुई। मतिलबु त मुल्क में सियासी मांधाण या मुल्क जे चूंडियल नुमाइंदनि तोड़े क़ाबिज़ आमिरनि जॾहिं बि मुल्क में को नओं फ़रमान या फ़ैसिलो अवाम खे एतमाद में वठण लाइ पिए कयो आहे त इहो सभु रेडियो ज़रिए ख़िताब खां ई थियो आहे। मिस्टर भुट्टो की हुकूमत ख़त्म हो चुकी है, सारे मुल्क में माशाअल्लाह नाफिज कर दिया गया है, कौमी और सूबाई असम्बलियाँ तोड़ दी गई हैं, सूबाई गवर्नर और वजीर हटा दिए गए हैं, अलबत्ता आइन को मनसूख नहीं किया गया। इसके बाद हिस्सों पर अमल दरामद रोक लिया गया। न रुगो एतिरो पर सियासी कारकुननि मथां जॾहिं बि आमराना उसूल वर्जाया विया आहिनि, तॾहिं टेलीविज़न जी तकड़ी नशरियात खां अॻु रेडियो ई मालूमात जो अकेलो ज़रियो हो। जिथे रेडियो जो 2 सदियुनि जो सफ़र अञा बि जारी आहे, उते सिंध में हिन वक़्तु रेडियो जी हालत ॾींहों ॾींहुं ख़राबु थींदी पई वञे, जंहिंजो अकेलो सबबु सियासी तौरु थियल भर्तियूं, इस्तेमालु थींदड़ ज़रूरी घुर्जूं अणपूरियूं ऐं नशरियात जो चिटीअ तरह ॿुधण में न अचण सां गॾोगॾु मुफ़ासिलो घटिजणु
ऐं FM रेडियो जो मुतारिफ़ थियणु बि सिंध में क़ाइमु रेडियो स्टेशनुनि खे हाञो रसायो आहे। रेडियो ऐं पंहिंजे मुतलिक़ परेशानियुनि खे ब्रॉडकास्टर, प्रोड्यूसर ऐं अनाउंसर पंहिंजा हीणा हाल हिन तरह बयानु कंदे नज़र अचनि था। हिकिड़ो रेडियो जेको आहे उहो आम माण्हूअ सां, हर ई नारी सां हर हंधि हर जाइ ते इकठो रहे थो। मिसाल जो टेलीविज़न जो ड्रामो तव्हां बजाए टेलीविज़न जे साम्हूं हुजण जे, रखण जे, वेही ॾिसण जे नथा उन जो करे सघो पूरा, पर जेकॾहिं तव्हां वटि रेडियो ड्रामो हले थो त तव्हां उनखे हलंदे बि, वेहंदे बि, उथंदे बि ॿुधी सघो था ऐं उन मां पूरो इज़ास बि करे सघो था। त हिकिड़ी जेका बेसिक शइ आहे असांजी, उहा रेडियो पाकिस्तान जी एतिरी अहमियत आहे जो उनखे तव्हां हर हंधि हर जाइ ते ॿुधी सघो था। इहा आहे हिन जी अहमियत। ऐं आलमी हवाले सां जेको हीउ आलमी ॾिहाड़ो आहे 13 फरवरी, मुंहिंजे ख़्याल में इहो हिकिड़ो सुठो असांखे मवाद मुहैया करे थो त असां पंहिंजे उन्हनि इदारनि सां कमिटेड रहूं ऐं उन्हनि इदारनि असांखे छा ॾिनो आहे, आम माण्हू खे छा ॾिनो आहे, उन हवाले सां बि हिकिड़ो वचन जो ॾींहुं आहे। ऐं हिन वक़्तु बि ख़ैरपुर में बहितरीन एक्टर उहे ई आहिनि जेके रेडियो सां वाॻियल रहिया हुआ ऐं जेके हाणे रेडियो ते न आहिनि, उहे जेको आहे सो बहितर न थी सघिया। इन करे त हू जेको आहे सो दर्सगाह हो, उते जेको आहे सो ॿोलीअ खे सही नमूने अदायगी ऐं एस्पिरेशन जी तालीम ॾिनी वेंदी हुई। वॾा वॾा अदब शनास प्रोड्यूसर हूंदा हुआ ऐं उहे जेके आहिनि से असां खां उन हवाले सां ई कमु वठंदा हुआ। रेडियो मुतलिक़ हिकिड़ो ॿियो अलमियो इहो बि आहे त शुरू में रेडियो जूं हड़ई स्टेशनूं राॻियुनि जी रिकॉर्डिंग बि पाण कंदियूं हुयूं। इहो ई सबबु हो जो रेडियो ते नशर थींदड़ हर कलाम, शाइरी खां वठी धुन ऐं धुन खां वठी मूसीक़ी ताईं मोहींदड़ हूंदो हो। पहिरीं म्यूज़िक जी प्रोडक्शन सिर्फ़ु रेडियो ते थींदी हुई, पर हाणे हर स्टेशन ते म्यूज़िक सामान काबाड़ खाने में पियल आहे। दोलनि ते सालनि जी दद चढ़ी वई आहे ऐं साज़ सुर कढण लाइ वाजाए रहिया आहिनि, पर को बि उस्ताद हथु अहिड़ो न आहे जेको रेडियो में भर्ती थियल हुजे ऐं उन्हनि साज़नि ते सालनि जी चढ़ियल दज़ ऐं कटुल आहे। जंहिंजो मुख्य सबबु इहो बि ॿुधायो पियो वञे त जीअं रेडियो जा बर्क़ ब्रॉडकास्टर रिटायर थींदा विया, तीअं रेडियो जो ओज टुटंदो वियो। हींअर रेडियो स्टेशनूं सैकड़ाट प्रोड्यूसरनि, अणसिखियल अनाउंसरनि, कमु न ॼाणींदड़ कंपेयरनि ऐं बेगुरनि ब्रॉडकास्टरनि सां भरियल आहिनि। इहो ई सबबु आहे जो रेडियो ते हाणे के चङा ऐं पुराणा कलाम ॿुधण लाइ बि माण्हू सिकनि था। हिन वक़्तु सरकारी रेडियो ते बि मार्केट में ईंदड़ CDs ऐं चैनल्स ते हलंदड़ गाननि ते ई कापी करे समूरा गाना ऐं गीत हलाया वञनि था। उन करे रेडियो पंहिंजी असुलु सुञाणप ई विञाए चुको आहे, जंहिंजो सिधो असरु रेडियो तां नशर थींदड़ प्रोग्रामनि ते पइजी रहियो आहे, जंहिंमें ड्रामा बि शामिल आहिनि। छो त रेडियो जा ड्रामा बि तमामु घणा मक़बूल रहिया आहिनि। रेडियो जे ड्रामनि में तोड़े जो तस्वीर नज़र न ईंदी आहे, पर पोइ बि उनखे अहसासनि ऐं आवाज़नि सां अहिड़ो त रंगीन ऐं दिलि वणंदड़ बणायो वेंदो हुजो, ॿुधंदड़ पंहिंजे तस्वर में उहो ड्रामो अखियुनि सां ॾिसी रहिया हूंदा हुआ। पर ड्रामे मां से पाण ॾांहुं छिकींदड़ आवाज़, अहसासनि में चूंडड़ियूं पाईंदड़ स्क्रिप्ट बि रेडियो जे ड्रामनि जा ॿुधण लाइ नथा मिलनि। तव्हां न सिर्फ़ु लोकल बल्कि नेशनल लेवल जो ड्रामो बि असां ॾींदा आहियूं जॾहिं असांजो वारो ईंदो आहे, या जेके मुख़्तलिफ़ असांजा तारीख़ी मक़ाम आहिनि उन्हनि जी बि असां डॉक्यूमेंट्रीज़ ठाहींदा आहियूं। न सिर्फ़ु ख़ैरपुर बल्कि सखर, रोड़ी, असांजी जेका बि हद आहे उन में जेके बि हिस्टोरिकल प्लेसिस आहिनि उन्हनि खे असां उजागर कंदा आहियूं। तव्हां ॻाल्हि कई प्रॉब्लम्स जी, त प्रॉब्लम हिकिड़े हवाले सां प्रॉब्लम त न आहे, पर फैसिलिटीज़ जी ॻाल्हि आहे त डिजिटलाइज़ थी वियो आहे। त जेकॾहिं डिजिटल जेके असांजूं आहिनि शयूं, इक्विपमेंट्स वग़ैरह, उन्हनि खे अञा वधीक अपडेट कयो वेंदो त अञा वधीक असांजो टाइम बची सघे थो। हिन वक़्तु मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सिंध में क़ाइमु कयल रेडियो जूं कुल 6 स्टेशनूं आहिनि, जिन जो हाल तक़रीबन बि साॻे जहिड़ो ई आहे, जिन में कराची, हैदराबाद, खैरपुर, भिटशा, लाड़काणो ऐं मिठी शामिल आहिनि। सिंध में पहिरीं कराची में रेडियो स्टेशन क़ाइमु कई वई, जेका एम ए जिनाह रोड ते हिकु ख़ूबसूरत इमारत में शुरू में क़ाइमु थी। उहा इमारत साईं GM सैयद लोकल बोर्ड लाइ ठाराई, उन में घणे भाङे उर्दू प्रोग्राम थींदा हुआ। हिन ख़ूबसूरत बिल्डिंग खे कुझु साल पहिरीं बाहि लॻी ऐं हाणे कराची स्टेशन हसन स्क्वायर वेझो सिविक सेंटर ते क़ाइमु आहे। रेडियो पाकिस्तान जी इन पुराणी बिल्डिंग में हाणे रेडियो पाकिस्तान जो सेंट्रल प्रोडक्शन यूनिट क़ाइमु आहे। सेंट्रल प्रोडक्शन यूनिट यानी CPO में फ़नकारनि खे रिकॉर्ड कयो वञे थो, पर अलमियो इहो आहे त इन यूनिट जा इंचार्ज अक्सर करे गैर सिंधी माण्हू आहिनि, जेकी सिंधी मूसीक़ीअ सां परे ताईं जो तालुक़ बि नथा रखनि। हिन यूनिट सिंधी कलाम नाले मातर ई रिकॉर्ड कया आहिनि। वेझड़ में इन यूनिट ते नाले वारे अदीब मुख़्तियार मलिक खे
डिप्टी कंट्रोलर मुक़ररु कयो वियो, जंहिंजी कोशिशुनि सां सिंधी फ़नकारनि जा कुझु गीत रिकॉर्ड थिया हुआ, पर संदसि बदिलीअ खां पोइ इहो कमु बि रुकिजी वियो। हूअं त कराची स्टेशन जो बाक़ाइदा इफ़्तिताह 14 अगस्त 1948 में उन वक़्त जे वज़ीर आज़म लियाक़त अली ख़ान कयो हो। इन मौक़े ते क़ौमी तराने जे शाइर हफ़ीज़ जालंधरी, उस्ताद बंदा ख़ान, बड़े ग़ुलाम अली, मलका पुखराज ऐं ॿिया बि शरीक थिया हुआ। पर उन ज़माने खां पोइ कराची रेडियो स्टेशन तां सिंधी प्रोग्राम तमामु थोराई में ॾिना वञनि था। कराची खां पोइ ॿी वॾी रेडियो स्टेशन रेडियो पाकिस्तान हैदराबाद सिंधी फ़नकारनि, सिंध जे सुगड़नि, शाइरनि ऐं अदीबनि खे मुतारिफ़ कराइण वारी स्टेशन तौरु मशहूरु आहे। हिन स्टेशन तां शुरू में जेकी प्रोग्राम ऐं गीत हलिया उहे हाणे फ़क़ति माज़ी जो क़िसो थी रहिजी विया आहिनि। हीअ रेडियो स्टेशन 1955 में होम्सपेड हॉल हैदराबाद में क़ाइमु थी। इमारत जो इफ़्तिताह उन वक़्त जे तालीम जे वज़ीर पीर अली मोहम्मद शाह राशिदी कयो। हीअ स्टेशन 1956 में मौजूदा बिल्डिंग में मुंतक़िल थी। हैदराबाद खां पोइ रेडियो पाकिस्तान खैरपुर जे क़याम जो बाक़ाइदा मंज़ूरी 2 अगस्त 1974 में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे ॾिनी, जंहिंमें तॾोके वफ़ाक़ी सनत वारे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह बुनियादु रखियो। 7 सालनि खां पोइ हिन स्टेशन ते आरज़ी 2 कलाकनि जी नशरियात 21 मार्च 1983 ते शुरू थी ऐं उनजो इफ़्तिताह तॾोके वज़ीर राजा ज़फ़र उल हक़ कयो। रेडियो पाकिस्तान खैरपुर जी मौजूदा इमारत में नशरियात जो मुकमिल आगाज़ 7 मई 1986 ते वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जूणे जे कयो। मीडियम वेव्स 927 किलो हर्ट्ज़ ते हलंदड़ रेडियो पाकिस्तान खैरपुर जी नशरियात हिन वक़्तु सिर्फ़ु इलाइक़े ताईं महदूदु आहे। हिन स्टेशन जो हाई पावर ट्रांसमीटर ख़राबु थियण खां पोइ ट्रांसमीटर जा मुलाज़िम मुख़्तलिफ़ स्टेशनुनि ॾांहुं बदिली करे हाई पावर ट्रांसमीटर बंदि कयो वियो। हाणे बि सिर्फ़ु सरकारी पघारूं ज़ाया कंदड़ कुझु अमलदार उते मौजूदु आहिनि, पर हाई पावर ट्रांसमीटर गैर फ़ाल आहे। सो रेडियो जी अफ़ादियत ऐं अहमियत जेकी आहे सो उहा कल्ह बि हुई, अॼु बि आहे। हाणे अचो तव्हांजे इन सवाल ते त उहा घटी आहे या वधी आहे, त मूंखे इहो चवंदे ॾाढो हिकिड़ो दुख बि थिए थो, उनजो अफ़सोस बि आहे त रेडियो पाकिस्तान खैरपुर जी जेकी हिकिड़ी रेंज जी जेकी फ्रीक्वेंसी हुई, जेकी उहा मीडियम वे ते न सिर्फ़ु खैरपुर खां ॿाहिरि ॿियनि सूबनि ताईं, इंडिया ताईं, दुबई ताईं जेको आहे सो उनजो आवाज़ु एॾो क्लियर वेंदो हो जो मूंखे यादि आहे त जॾहिं असां रेडियो पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में ख़त जेके ईंदा हुआ उहे हज़ारनि जी तादाद में रुगो फरमाइशी ख़त या प्रोग्रामनि जे हवालनि सां उहे ख़त जेको हूंदा। हाणे उनजो इहो दुख थिए थो त थोरो अरसो थियो आहे जो असांजो हाणे रेडियो पाकिस्तान मीडियम वे खां हटी करे FM ते जेको आहे सो अची वियो आहे। FM ईअं सम्झो रुगो न सिर्फ़ु ज़िलो खैरपुर त असांजो अञा वॾो आहे, पूरे ज़िले ताईं बि जेकी आहे उन जी नशरियात ॿुधी कोन थी वञे, न उन में उहा क्वालिटी आहे, न उनजो वरी उहा लाज़मी आहे त लिसनिंग जेकी आहे उहा वधण जे बजाए उहा घटी आहे। रेडियो पाकिस्तान खैरपुर ते कुझु स्टेशन डायरेक्टरनि जी पंहिंजानवाज़ पॉलिसी ऐं मेरिट जी लताड़ सबबु हिन स्टेशन जे ॿुधंदड़नि जो तादादु सख़्तु मुतासिर थियो आहे। मानीअ जी दावतुनि ऐं सुखड़ी पाखड़ी ते फ़नकार खैरपुर रेडियो स्टेशन ते पैदा थिया, जिन गैर मयारी कलाम ॻाए ॿुधंदड़नि जो अंगो घटाए छॾियो। खैरपुर खां पोइ रेडियो पाकिस्तान लाड़काणे जी नशरियात FM 101 मेगाहर्ट्ज़ ते शुरू थी। हैदराबाद ऐं लाड़काणे में 100 किलोवाट जा डिजिटल ट्रांसमीटर बि लॻाया विया आहिनि, पर उनजो इफ़्तिताह अञा थी नाहे सघियो। रेडियो पाकिस्तान लाड़काणे जी शानदार इमारत में हिन वक़्तु जेके प्रोग्राम नशर थियनि पिया ॿुधंदड़ उन में भरपूर हिसो वठी रहिया आहिनि। हिन वक़्तु ॿियनि स्टेशनुनि जी भेट में रेडियो पाकिस्तान लाड़काणे खे घणो ॿुधो वञे थो, जंहिंजो अकेलो सबबु इहो आहे त हिन स्टेशन जी चार्ज सीनियर ब्रॉडकास्टरनि शौकत ख़ासकेली, मुख़्तियार मल्क ऐं मोहम्मद अली बांभण जे हथ में आहे, जंहिंजे दौर में इल्मी, अदबी ऐं सक़ाफ़ती प्रोग्रामनि खे अॻु बि हथी मिली हुई ऐं हींअर बि मिली रही आहे। जेसि ताईं रेडियो जी अहमियत जो सुवालु आहे त मां सम्झां थो त रेडियो इन करे बि सभिनी खां मुख़्तलिफ़ आहे, सभिनी खां अहम आहे त कम्यूनिकेशन जा ज़रिया केतिरो बि वधी वञनि, तरक़ी थी वञे, पर रेडियो जी अहमियत इन करे वधीक आहे त रेडियो असांजे ॻोठनि में, झंग झर में, जिते टेलीविज़न आहे, जिते सैटेलाइट चैनल्स नथा पहुची सघनि, उते रेडियो जी पहुच आहे। ऐं रेडियो पाकिस्तान समेत मुख़्तलिफ़ स्टेशन्स मीडियम वेव्स खां मुंतक़िल थी FM ते आयूं आहिनि, त उन्हनि जी जेका नशरियात जो दाइरो आहे उहो इंतिहाई महदूद थी वियो आहे ऐं उनजी जेका रेंज आहे उहा ज़िले जे अंदरि बि परे परे ताईं कोन थी ॿुधी सघिजे। उन करे ज़ाहिर आहे
लिसनिंग जो जेको रेशो आहे उहो किरियो आहे, लिसनर घटिया आहिनि ऐं माज़ीअ में जेके हज़ारनि जी तादाद में ख़त ईंदा हुया उहे हाणे कोन था अचनि, नाले मात्र था अचनि। बहरहाल रेडियो जी पंहिंजी अहमियत आहे ऐं दुनिया जा जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उते भली मीडिया केतिरो बि मथे हली वई हुजे पर रेडियो बहरहाल उते बि मौजूदु आहे ऐं ख़ासि करे जेके सरकारी इदारा आहिनि उन्हनि जी पॉलिसी, उन्हनि जी पब्लिसिटी लाइ रेडियो ई अहम सम्झो वेंदो आहे। खैरपुर खां पोइ रेडियो पाकिस्तान मिठी जो इफ़्तिताह 19 सेप्टेम्बर 2005 में थियो। तॾो के सिंध जे वॾे वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम हिन स्टेशन जो इफ़्तिताह कयो, पर हीअ स्टेशन क़याम खां वठी लावारस रही आहे। हिन स्टेशन खे अक्सर को हिकु प्रोड्यूसर ई हलाईंदो रहियो आहे ऐं स्टेशन डायरेक्टर महीननि जा महीना हिन थरी इलाइक़े में अचण खां लाचार थी घर वेठे वीज़ा ते पघारूं खणंदा आहिनि। हिन स्टेशन जो कंहिं बि दौर में को ओही वाही नाहे रहियो ऐं हिन स्टेशन ते कोई कंहिंखां पुछण वारो बि नाहे। हिन स्टेशन ते सिंधी, उर्दू, ढाटकी ऐं मारवाड़ी ॿोलियुनि में प्रोग्राम हलनि था। मिठी खां पोइ रेडियो पाकिस्तान भिटशा जो इफ़्तिताह 1 दिसंबर 2008 ते नाले वारे ॾाहे मोहम्मद इब्राहिम जोए ऐं तॾो की सक़ाफ़त जी वज़ीर ससुई पली जो कयो। हिन स्टेशन ते शाह साईं जे कलाम, फ़न ऐं फ़िक्र ते कमु त ठहियो पर ॿुधंदड़नि खे को ख़ासि प्रोग्राम बि अञा ताईं न मिली सघियो आहे। हिन स्टेशन जी इमारत जेतोणीकि नई आहे पर अमलो नओं ऐं सेखड़ाहट हुजण करे हीअ स्टेशन बि को ख़ासि ॿूटो ॿारे न सघी आहे। हिन वक़्तु रेडियो पाकिस्तान जूं सिंध में क़ाइमु सभई स्टेशनूं अपडेट थियण बदिरां ॾींहों ॾींहुं पंहिंजो मयार ऐं मुस्तक़बिल विञाए रहियूं आहिनि। रेडियो पाकिस्तान जी मीडियम वेव नशरियात जेका परे परे ताईं ॿुधी वेंदी हुई उनखे मख़सूस इलाइक़नि ताईं महदूदु कयो वियो आहे। FM ट्रांसमीटर लॻाया विया आहिनि जेके बि अणसिखियल अनाउंसरनि ऐं बेगुरनि ब्रॉडकास्टरनि जे वर चढ़ी पंहिंजो मक़ाम विञाए रहिया आहिनि। हिन वक़्तु सरकारी रेडियो जे मुक़ाबले में प्राइवेट FM नशरियात घणी मक़बूल आहे। रेडियो पाकिस्तान जी कुझु स्टेशनुनि ते अञा समूरियूं लाइब्रेरियूं कंप्यूटराइज़ बि न थी सघियूं आहिनि जेके पुराणे नमूने टेपुनि जी हेठि सां घसी घसी पंहिंजी क्वालिटी विञाए रहियूं आहिनि ऐं उन्हनि में रिकॉर्ड थियल आवाज़नि जो मयार बि सख़्तु मुतासिर थी रहियो आहे ऐं सिंध जो असासो ज़ाया थी रहियो आहे छो त रेडियो जी तन पुराणियुनि टेपुनि में जेकी आवाज़ रिकॉर्ड थियल आहिनि से हाणे हयात न रहिया आहिनि जिन में सिंध जे मशहूरु लोक फ़नकारनि ऐं फ़नकाराउनि खां सवाइ क्लासिकल रागी बि शामिलु आहिनि जेकी बहरहाल सिंध जो असासो आहिनि ऐं सिंध उन्हनि ते सदाईं फ़ख़ुरु कंदी रहंदी। हिन वक़्तु इन वचन ऐं अमली कम जी ज़रूरत आहे त रेडियो जेको चांडो की रातियुनि में चंड जी चिलविली रोशनी ऐं चांडाण सां चकोर जे चाह वांगुरु असां सां ॻंढियलु आहे उनखे उन साॻे ई लहरूनि ज़रिए सुरनि, ख़बरुनि ऐं ॿी मालूमात लाइ अहिड़ो ई बणायो वञे जीअं रेडियो जो शानदार मादी रहियो आहे।